ہر قسم دی حمد ثنا عبادت بندگی واکھان وڈائی ثنا سارا انہیں جہانن دے پالنہار اللہ دے لائے جیکو ساری کائنات جو خلقنہار خالق ہے زمین آسمان جو رب ہے ان اللہ عالم الغیب دی حمد ثنا کنا بعد مولا کے سامنے قرآن کریم دی آیت بیان کی ہے شہر رمضان الذی انزل فیہ القرآن ھدی للناس وبینات من الھدی والفرقان رمضان جو مقدس بلارو برکت وارو مہینو اللہ عالم الغیب جا پا گنہگار خطا کار انسان متھے احسان مہربانی ہوئی جے اللہ عالم الغیب پاکھے ہی بھلارو برکت وارو مہینو عطا فرمائے ہن مہینے میں اللہ عالم الغیب قرآن کریم کے نازل کہیں جو کو اللہ عالم الغیب جی عظیم شان کتاب ہے شاندار کتاب ان زمین متھے آوئی اترئی ان قرآن کے اللہ عالم الغیب رمضان جے بلارے مقدس مہینے میں نازل کہیں کوئی قرآن کریم جے سینے متھے اتارے ان پیغمبر کے پن اعلیٰ افضل بنائے کوئی قرآن کریم جے امت متھے نازل کہیں جے امت متھے قرآن کریم اتاریں وہ امت افضل اعلیٰ امت کی چاہیے اللہ عالم الغیب ودار خوش نصیب پایوں محمد صلی اللہ علیہ وسلم جا امتی جنکھے اللہ عالم الغیب کل نبی جو سردار امام الانبیاء جناب محمد رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم جا امتی بنائے برادران اسلام ہی بلارو برکت وارو مہینو جن کے بارے میں اللہ عالم الغیب چاہے تا اے مجھا مومن والا آلہ کرے ہی رمضان المبارک جو مقدس مہینو اتریلا کرے جائیو ہے جے میں آرام سے اللہ عالم الغیب جی حمد ثنا بیان کرے سگو اللہ عالم الغیب جی واکھان بیان کیا اللہ عالم الغیب جی تصویر بیان کیا کلات ہی مہینو نیکی جو مہینو ہے ان مہینے میں اللہ نیکی کی اسکیم رکھے ہیں جی مجھا نیک بانا مجھا سچا عبادت گزار بانا جیلا کرے خاص طور متھے ہی رمضان المبارک جو مہینو ہے جے میں ہی عبادت کہیں آڈے جی راضی کہیں تا عبادت کہیں تا تیکھاں پن ودارے ان مہینے میں عبادت کہیں کلا تا ان مہینے میں اللہ عالم الغیب اسکیم رکھے رمضان المبارک جو مہینوں کو عظیم شان مہینوں ہے پر جنکھے نصیب کہیں اللہ عالم الغیب کئی ماڑو اڑائی جو کو رمضان المبارک جے مہینے نو لمحہ ہے دور ہی جنکھے ان مہینے کی کوئی بلائی نصیب نتی تھی نہ ترابی نہ روزو نہ کوئی نیکے میں جیسو گیڑوں اڑا انسان جن کے نہ مہینے کی کوئی بھلائی نصیب نہ تھی بدکار انسان کو بھلائی کریں بات کہیں جی ہیڑا مہینہ نہیں کہ نصیب تھیا این میں جائے نہیں کیے بدلو نہ گیڑوں کئی انسان کہڑے کم جا ودارے میں ودارے ہن مہینے میں قرآن کریم کی تلاوت کرنی اللہ سے جے کرے انسان کے گالی کرنے ہوئے رب جیا رجوعاتی پنی پھیرانے ہوئے اللہ کے پن کا دکھڑا سنانا ہوئے رب کے پن کا درد سنانا ہوئے اللہ گیا سجدے میں کرے اے رب گیا سچی نیت سے سجدو کرے پن کا دکھ سنائے انشاءاللہ
सईदे जे टाइम में इंसान सईदे जी हालत में जो दुआऊं घुरे तो ये इंसान ये समझी लाए जे अल्लाह ने उन बंदे विचा कोई फर्क नहीं ये पिंड जूं हाजतूं अल्लाह जी फिगाए ये समझे जे आऊं अल्लाह के साम्हूं बोया ने अल्लाह के साम्हूं जी ॻाल्हि ही कयां पियो बस अल्लाह आलिमुल गैब केतिरो इंसान खे ओॾो आहे जे साह जी रॻनूं पण वधा इंसान खे ओॾो ऐलान करे तो मुंहिंजा बंदा मूं वटां दुआ घुरो पंहिंजी गुनाह जी माफ़ी मंगो आंखे जेको वस्तु घुरणी हुई जे मूं वटां घुरो आंखे जेकी खपे मूं वटां गिनो दुनिया जे इंसान वटां गिनंदा त दुनिया जे इंसान खे ताना ऐं मेणा ॾींदा हर को इंसान चवंदो यार मूं वटां न गिने त बरोबरि थी जेकॾहिं अल्लाह वटां न घुरंदा त आसमान जो रब उन इंसान मथे नाराज़ थी थो जेको इंसान अल्लाह आलिमुल गैब वटां मंगे नथो घुरे नथो जेको वञो मन जूं मुरादूं अल्लाह जा फिराईंदा आसमान जो रब जी भूलियूं वई ऐलान करे पियो अल्लाह जाए गाफ़िल माना निंद्र मां हाणे तो थी हाणे त जाग अहिड़ो भलारो बरकत वारो महीनो आयो पंहिंजे गुनाह जी माफ़ी घुरी लाइ कई अहिड़ा इंसान ई पाण में इनखे क़ुर पढ़ंदे नथो अचे क़ुर पढ़ंदे इनखे नथो अचे त हाणे ई रमज़ान में कहिड़ो कंदा क़ुर पढ़ियल रहा त क़ुर पढ़ंदा इनखे नेकियूं मिलंदियूं ऐं परवरदिगार आलम हिन भलारे महीने में तो स्कीम रखी है अल्लाह भला उहो इंसान आहे जेको क़ुर नथो अचे जेको क़ुर पढ़िया नहीं उन जी दिलि करे थी त अल्लाह उनखे ओतिरो सवाबु ॾे परवरदिगार आलम उनखे एतिरो सवाबु खपे थो जेतिरो क़ुर पढ़े थो उनखे सवाबु ॾिए थो एतिरो खपे थो अल्लाह हाणे उनखे कीअं सवाबु ॾींदे परवरदिगार आलम फरमाए क़ुर पढ़ियल नहीं कुल हो अल्लाह अहद सूरह इखलास पढ़ो उन मुंहिंजे बाने खे चओ ऐं हिकिड़ी मामूली सूरत बि क़ुर करीम जी 46 सिपारे जी सूरह इखलास कुल हो अल्लाह अहद अल्लाह आलिमुल गैब चए मुंहिंजे बाने खे चओ 3 फेरा ये सूर पढ़ो आके क़ुर जी 30 सिपारे जो सवाब अल्लाह आलिमुल गैब केतिरो इंसान मथे मेहरबान है जे आई क़ुर खे नथो अचे पढ़ंदे ई नथा पढ़ी सघो त सूरह इखलास पढ़ो कुल हो अल्लाह अहद सिर्फ़ आके 3 फेरा पढ़नी है क़ुर जे 30 सिपारे जो सवाब अल्लाह आलिमुल गैब चाहे ॾींदुसि पूरे क़ुर जो सवाब आके मिलंदो कुल्ला त हर स्कीम हले थी नीकी जी जितने बार सूरत इखलास पढ़ंदा केतिरियूं नीकियूं वधारे मिलंदियूं पयूं हिकिड़े फेरा जेकॾहिं सूरह इखलास पढ़िया त क़ुर जे 9 सिपारे जो अल्लाह आलिमुल गैब जो सवाब लिखंदो क़ुर जे 9 सिपारे जो अल्लाह आलिमुल गैब जो सवाब लिखंदो अल्लाह आलिमुल गैब फरमाए ॿियो जंहिंखे क़ुर नथो अचे पढ़ंदे क़ुर पढ़ण वारो रहियो पढ़े पियो उनजी आड़ ते वेही उहो क़ुर सुणे पियो त पोइ उनखे सवाब मिलंदो क़ुर पढ़ंदे नथो अचे क़ुर पढ़े वारो रहियो उनजी आड़ ते वेही जेकॾहिं क़ुर सुणंदो त अल्लाह आलिमुल गैब चए उनखे पढ़ां अजर ॾींदुसि कहिड़ी स्कीम चावाजे कोई फर्ज़ नमाज़ हो तो फर्ज़ नमाज़ जो पढ़ो था इन जो सवाब तव्हांखे मिलंदो फर्ज़ जे बरोबर अल्लाह आलिमुल गैब फरमाए ही स्कीम वारो महीनो है हिन में सुन्नत जी कॾहिं पढ़ंदा सची नियत से अल्लाह जे फर्ज़ जे बराबर लिखंदो सुन्नत नमाज़ूं ई जेकॾहिं पढ़ंदा नफ़ल नमाज़ूं त अल्लाह आलिमुल गैब इन जो सवाब आके फर्ज़ जे नमाज जे बराबर लिखंदो आहे जो सवाब अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा इकराम अल्लाह के नबी रचींदा हुआ लुल्लानी इला अमलिन दखलतुल जन्ना अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे अहिड़ो अमल ॾेखारियो
اहिड़ो अमल चओ लुल्लानी इला अमल इन दखलतुल जन्नह, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असीं उहो अमल कयूं ऐं जन्नत में दाख़िल थी। रमज़ान जे महीने में सहाबा इकराम में हलचल मचल हूंदी हुई नीकी ला करे। हू चवंदो आऊं नीकी में वधां, हू चए नीकी में आऊं वधां। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि ईंदा हुआ, पुछंदा हुआ। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं असांखे ॾसियो अञा असीं कहिड़ो अमल कयूं जेको अल्लाह आलिमुल गैब असांखे जन्नत ॾे। अञा वधारे कहिड़ो अमल थी सघे जे रमज़ान जे महीने में इंसान जे मुंहं में रोज़ो हुए। 5 टाइम इंसान नमाज पढ़े रोज़े से, अञा वधारे ॿियो सवाब कहिड़ो थी सघे। रोज़ेदार लाइ करे अल्लाह आलिमुल गैब हिकिड़ो जन्नत में अलॻि ई बणाए छॾे। अल्लाह आलिमुल गैब उन लाइ करे रोज़ेदार जंहिंमें वेंदा जन्नत में, उनजो नालो अल्लाह आलिमुल गैब रैयान रखे। रैयान दरवाज़े में जा रोज़ेदार इंसान दाख़िल थींदा। रोज़ेदार जॾहिं उन दरवाज़े में जा दाख़िल थी वेंदा, पोइ दरवाज़ो बंदि थी वेंदो। ॿिए कंहिं अमल वारो उन दरवाज़े में दाख़िल कीअं न थींदो, सिर्फ़ु रोज़ेदार इंसान उन दरवाज़े में वेंदो जंहिं दरवाज़े जो नालो रैयान आहे। रोज़ेदार इंसान जंहिंजो सवाब अल्लाह आलिमुल गैब पिंड पिंड जे हथ से ॾींदो इंसान खे। मलाइकनि खे अल्लाह आलिमुल गैब फरमाए त मलाइको आंखे रोज़े जे सवाब जी ख़बर न आई, हा वटा रोज़े जो सवाब न लिखाइजे ऐं मुंहिंजे बाने खे रोज़े जो सवाब आऊं मुंहिंजे हथ से ॾींदोसि। केतिरो इंसान ख़ुशि नसीब चवाजे जंहिंखे अल्लाह आलिमुल गैब पिंड जे हथ से रोज़े जो सवाब ॾींदो। रोज़ो जंहिंमें तक़वा हुए, नमाज़ जंहिंमें तक़वा हुए, जंहिंमें परहेज़गारी हुई। कहिड़ो रोज़ो? उहो रोज़ो जंहिंमें अल्लाह जी हिकिड़ाई हुई, उहा नमाज़ जंहिंमें अल्लाह जी हिकिड़ाई हुई। रोज़ा त पाण ढिगे रखूं था, नमाज त अल्लाह माशाअल्लाह पाण ढिगे पढ़ूं था, पर नमाज में उहा नमाज़ जंहिंमें हिकिड़ाई हुए ऐं रोज़ो उहो रोज़ो जंहिंमें अल्लाह अॻियां इंसान रुए ऐं इंसान बदिलणो खपे। रमज़ान खां अॻियां हुए इन वरी रमज़ान में इंसान हुए, इन विच फेर हुअणो खपे। रोज़ो ई न आहे कि असुर टाणे मानी खाई, असुर जी बांग हुई, नमाज़ पढ़ी, पाण रोज़ा था थियासीं, हाँ वरी सांझी बांग अची त रोज़ो छोड़ींदासीं, तेसीं सता पिया। ई रोज़ो न आहे। रोज़ो अल्लाह आलिमुल गैब खे हिकिड़ो पसंदीदा वधारे में वधारे पसंदि अमल आहे। रोज़ेदार जे मुंहं में जा जेको बदबू अचे थी, अल्लाह आलिमुल गैब खे उहा बदबू वधारे पसंदि आहे। रोज़ेदार इंसान जो अल्लाह आलिमुल गैब वटि वॾो मक़ाम ऐं मर्तबो आहे। पाण रोज़े खे कीअं था सम्झूं, पाण हिकिड़ो मामूली सम्झूं था ऐं चंद अहिड़ा पंहिंजा नौजवान भाउ हिन रमज़ान मुबारक जे महीने खे की बरकत वारो महीनो था सम्झनि, की नीकी जो महीनो था सम्झनि। इन रमज़ान मुबारक जे महीने खे ईअं अवाम ॿिए महीने जे सम्झनि था ऐं ॼाणींदा होटल में कई पंहिंजा भाउ खुले आम बीड़ियूं पीअंदा पिया, खुले आम होटल में वेठा हूंदा, चांहि ॼाणंदा चूसींदा पिया, चवंदासीं त चवंदा बीमार आहियूं या को उधर ॾींदा। रमज़ान मुबारक जो भलारो महीनो, सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुठियां नमाज़ पढ़ण वारा, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटां क़ुरान सिखे वारा, हाय केतिरा ख़ुशि नसीब उहे सहाबा इकराम हूंदा जेको मुंहिंजे आका जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटां क़ुरान सिखंदा। केॾो मान मर्तबो उन माण्हूअ जो हूंदो जेको जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻियां साम्हूं वेही करे क़ुरान जी तालीम गिनंदा हूंदा।
او صحابہ کرام رضوان اللہ علیہم اجمعین. رمضان جو مہینے جو چنڈ ॾिसाबो ذکر اذکار में चालू थी वेंदा हुआ. अॻे जेको साहबा इकराम हूंदा हुआ उहो रमज़ान जे महीने में साहबा इकराम बदिली वेंदा हुआ. उन जा चेहरा बदिली वेंदा हुआ. रब अॻियां आरज़ू कईंदे कईंदे गुनाह जी माफ़ी घुरंदे घुरंदे अल्लाह अॻियां रोई रोई रब खे परचाईंदे रुठायल रब खे राज़ी कईंदे साहबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जा चेहरा बदिली वेंदा. ख़बर पवंदी हुई जे हिन माण्हू रोज़ो रखियईं अल्लाह अॻियां सची नियत सां तक़वा ऐं परहेज़गारी वारो रोज़ो. साहबा इकराम जंहिं घटी ऐं गलीअ में जा मटंदा हुआ ईंदड़ माण्हूअ खे ख़बर पवंदी हुई अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा चागिला साहबा इकराम. उनजी ईमान जी उनजे इस्लाम जी ख़बर पवंदी हुई जी साहबा इकराम ही. अदी बिन हातिम जी भेण खे साहबा इकराम जंग में खणी आया कैद करे. अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻियां खणी आया मथे उगाड़ी हुई. ईमान ऐं जज़्बो साहबा इकराम जो कहिड़ो. अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कंधे मथे कुल्हे मथे चादर हुई. पैगंबर इस्लाम उन औरत जे मथे मथां चादर उठाए चएं त ऐं नियाणी तोखे केॾा वञिणो आहे. मुंहिंजा साहबा इकराम तोखे छॾे थींदा तोखे असीं आज़ादु कयूं था. चओ अदी बिन हातिम जी भेण आहियां फलाणे इलाइक़े में से मुंहिंजो भाउ आहे. अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा इकराम खे चओ मूंखे उते छॾे अचनि. इस्लाम जा परवाना न करिया. हिकिड़ी गैर मुस्लिम औरत खे गैर मुस्लिम औरत खे छॾण वञे था. अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा. तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी. दुआ में याद रखिएगा. अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू. मुंहिंजी भेण बि ॻाल्हि तोखे पोइ पुछंदुसि पोइ तोसां ॻाल्हि कंदुसि. पहले मूंखे इहा ॻाल्हि सुणाए त हिकिड़ी नौजवान औरत गैर मुस्लिम औरत अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साहबा इकराम खे अचनि थी तुंहिंजी इज़त महफ़ूज़ आहे तर भेण कुर जवाब ॾिने. अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा परवाना जेको पैगंबर अॻियां क़ुरान सिखे अल्लाह जे नबीअ जे कंधे से कंधो मिलाए नमाज़ पढ़े उन साहबा इकराम जे बारे में कुरो थिए ऐं अदी बिन हातिम मुंहिंजा भाउ तुंहिंजे अखी में अल्लाह जी कसम हया ऐं शर्म न ॾिठो जेको पैगंबर इस्लाम जे साहबा इकराम जे अखी में हया ऐं शर्म ॾिठो. पंहिंजे घर जी चार दीवारी में मुंहिंजा भाउ उहो हया ऐं शर्म न ॾिठो जेको इमामुल अंबिया अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साहबा इकराम जे अखी में हया ऐं शर्म. इन जी तो करो ॻाल्हि करी साहबा इकराम जी ऐं तोखे हल इन जो मीर ॾेखारियां इन जो पीर ॾेखारियां पागारो अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुल नबीअ जो सरदार ऐं मुंहिंजा भाउ उहा चादर पिण जे कुल्हे मथे हुई उहा लाए मुंहिंजे मथे मथां विधे मथे हथ पेर चए त नियाणी तूं रुगो काफ़र जी इज़त न ई असांजी पण इज़त ई तोखे भाउ इज़त भरी तुंहिंजे भाउ छॾे थींदासीं. अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा साहबा जंहिंमें परहेज़गारी हुई तक़वा हो. अल्लाह आलिमुल गैब फरमाए रोज़ो उहो क़बूल है जंहिंमें परहेज़गारी तक़वा हूंदो. नमाज़ उहो क़बूल है जंहिंमें परहेज़गारी तक़वा हूंदो. रस्ते बीठ आवई पे तेरे साहबा इकराम जी नज़र कीअं हुई. अज नौजवान जी नज़र आए रस्ते भी औरत वञे पई अखी फाड़े जारी पई न हुई. इस्लाम वारा कलमो पढ़ण वारा सुणाए थी अदी बिन हातिम जी भेण आहे मुंहिंजा भाउ जॾहिं रस्ते बि आया थे तॾहिं साहबा इकराम जी नज़र ज़मीन में हुई ऐं अल्लाह जा बाना ईअं हलिया थे जहिड़ो अल्लाह जा मलाइक अल्लाह जी ज़मीन मथे हलनि था. अल्लाह जे बाननि जूं चेहरे मथे ॾाढ़ियूं वाह लॻो तॾहिं ज़ुल्फूं लहरियूं ते ऐं ॾिठे में ई आया त इन जा चेहरा
जहिड़ो न ज़मीन अल्लाह जे फर्श मथे अल्लाह जा मलाइक नाज़िल थिया आहिनि। आस्ते आस्ते ज़मीन मथे पग रखंदा वञे पिया, जहिड़ो अल्लाह जा मलाइक आया आहिनि ज़मीन मथे। परहेज़गारी उहो हुई, तकवा उहो, रोज़ो रखियो पर निंद्र थी वई, सार न थई। जेको नमाज़ मथे आयासीं, नमाज़ पढ़ियासीं, बांग अचे तार निंद्र अचे त सुम्ही रहां, पोइ नमाज़ पढ़ी लाहींदुसि। रोज़ेदार इंसान खे चैन न अचे, नमाज़ न पढ़ो त निंद्र न अचे। नमाज़ न पढ़ियो, मुंहिंजी नमाज़ वई, भला मुंहिंजो रोज़ो कहिड़े कम जो जे हिकिड़ी मुंहिंजी नमाज़ निकिरी वई आहे। कॾहिं गौर कयो, जाचे ॼाणियो पंहिंजी दिलि में जे नमाज़ हिकिड़ी निकिरी वई आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, जंहिंजी विची जी नमाज़ हिकिड़ी ईअं निकिरी वई, हिकिड़ी विची जी नमाज़ ईअं वेंदी रही, सम्झी लाइ हुनजो जहिड़ो औलाद मरी वियो, माल मड़ तबाह थी वियो, एतिरो हुन नुक़सानु थियो। जंहिंजी हिकिड़ी विची जी नमाज़ वेंदी रही, केतिरियूं नमाज़ूं रोज़े जी हालत में पाण वञे थियूं। अल्लाह पंहिंजे रोज़े जो बुखियो न आहे, जेका सुता पिया असुर टाणे मानी खाई पेट भरे फूल ओघर रही सुम्ही रहो ऐं विचीअ जो थियूं न का सांझीअ जो थियूं, रोज़ो छोड़े लाइ करे असीं रोज़ा तवासीं, मोह बधो पियो सॼो ॾींहुं। वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा, तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी। दुआ में याद रखिएगा। अस्सलाम वालेकुम रोने बेशक अल्लाह आलिमुल गैब ते आसमान मथे मूंखे जलाल अची वियो, गैरियत अची वई। मलाइका मुंहिंजो बानो रोज़ो रखी आयो आहे, रुए पियो, गुनाह मथे आमादा थी पियो, चए पियो त मूंखे माफ़ कर परवरदिगार आलम, गुनहगार। रोज़े में हिकिड़ा ई खपे थी, सची नियत खपे थी। अल्लाह आलिमुल गैब खे झुको, तॾहिं ईअं सम्झी झुको, पंहिंजी दिलि खे ईअं सम्झो, शायदि हिन रमज़ान जे महीनो आऊं गुज़ारियां थो, ही रोज़ा जेको मूं रखिया आहिनि, थी सघे थो आईंदा रमज़ान जे महीने में आऊं जहिड़ो न हुआ, थी सघे थो आईंदा रमज़ान जे महीने में मुंहिंजे कब्रस्तान मथे आटो ॾींदल को माण्हू अचींदल हुए। रमज़ान जो महीनो ईअं गुज़ारियो जे थी सघे थो आईंदा ईद मथे आऊं न हुआ, ऐं क़बर में हुआ, मूं मथां मण जा मण मिटी पियल हुआ। आंखे क़दर न आहे रमज़ान जे महीने जी, रमज़ान जे महीने जी क़दर उन मरनारनि खे जेको क़ब्रस्तान में पिया आहिनि। अल्लाह जी कसम, उनखे ईअं थी तो काश जेकॾहिं रमज़ान जो महीनो असां गफ़लत में न गुज़ारियो हो, काश जेकॾहिं रमज़ान जे महीने जी क़दर असां सुञाती हुई ज़मीन मथे, जॾहिं अल्लाह जे फर्श मथे असीं गुरूर ऐं घमंड सां मथे कंद करे हलंदा हुआसीं। रमज़ान अल मुबारक जे महीने जी असां बेहरमती कई, काश जेकॾहिं रमज़ान में असां अल्लाह खे राज़ी करे लाथो हो, काश जेकॾहिं असां रखायल रब खे परचाए लाथो हो, काश जेकॾहिं असां असांजे गुनाह जी माफ़ी घुरी लाथी रमज़ान जे महीने में, तक बरोबरु थियो। अहिड़ा मौक़ा पोइ कीअं मिलंदा, ऐं अहिड़ियूं नेकियूं स्कीमी रमज़ान पुठियां पोइ ख़तमु थी वई। हेर मौक़ो आहे, हेर टाइम आहे, अल्लाह आलिमुल गैब अॻियां पंहिंजे गुनाह जी रुजुआत कलायो। खपे अहिड़ा जा गुनाह हूंदा, समुंदर जहिड़ा दरिया जहिड़ा गुनाह हूंदा, अल्लाह जा सारा माफ़ करे छॾींदो। कहिड़ा कहिड़ा गुनहगार आया अल्लाह आलिमुल गैब अॻियां, पण उनखे चए न जी गुनाह कुला कया, मूं वटां माफ़ी कुला था करो। कहिड़ा गुनहगार आया माफ़ी घुरो त चए न जी अॼु कुला आयो आहीं, हेतिरो टाइम निकिरी वियो, हेतिरो वक़्तु गुज़री वियो, अॼु आयो आहीं न, जहिड़ अल्लाह अॻियां छणियो सची नियत सां, अल्लाह आलिमुल गैब तेरा माफ़ कर छॾ। उज़र न ॾियो बीमारी जा, जंहिंसां डॉक्टर न आखें, अहिड़ा पंहिंजा भाग भला कया जेको भलारो महीनो पाण खे नसीब थिए, ऐं रोज़ो पंहिंजे मोह हुए, पाण अल्लाह सां मुलाक़ात कयूं, अहिड़ो लॻे थो पाण खे पंहिंजा भाग हुए। ही रमज़ान जो महीनो हुनजी क़दर कयो, हिन महीने जी गनीमत सम्झो, तरावियूं पढ़ो, नमाज़ पढ़ो, नफ़ली नमाज़ूं पढ़ो, सुनतूं पढ़ो, त पण सची ऐं ख़ुलूस दिलि सां नमाज़ पढ़ो। जॾहिं सजदो कयो तॾहिं ईअं सम्झी कयो, मुंहिंजा अल्लाह ॿयूं नेकियूं जेकी कयूं उहो न, ही सजदो तौलाद करे कयां थो, हिन जे ज़रिए मूंखे जन्नत खपनि। ही सजदो जो कयां थो, इन जे ज़रिए आऊं तोड़ जन्नत गिनंदुसि। न ॾिने त केॾा वञे, न ॾिने त केॾा वञे, इन जे ज़रिए आऊं जन्नत गिनंदो। अल्लाह त इंसान मथे राज़ी थी थो,
اے بانا تو انسان ہی ملائک نہیں تو گناہ تھی انسان کا گناہ تھی نہ ملائک نہ تھی پانچ اگلا گناہ پانچ سارے وٹھاؤ ہی نہ مارو تو ہی گناہ ہی مارو ہیڑو ہے وہ ہیڑو ہے اللہ ہی نہ تو چے تو انسان ہی ملائک نہیں گناہ تھی معافی گری لائے اگر ہی تانے گناہ کہے وچ ہی تانے سچی دل سے توبہ کر رہا ہے معاف ماڑو تو کہ ماڑو میں جائیں بدنام کیندا اے مجھے بنا آؤں کن بدنام کر وہ جو ماڑو بدنام کہیں تھا ماڑو کے ماڑو میں انہیں کے بارے میں اللہ کو فرمائے آئے انسان ہو جی کہیں جو ہکڑو عیب ڈھکیندا ہکڑو گناہ کے بھاؤ جو بھاؤ ڈھکیندا آسمان جو ربان جا 100 عیب ڈھکیندو اللہ جا 100 گناہ ڈھکیندو 100 غلطیوں وانی معاف کیندو عیب 100 جا ڈھکیندو کڈے جی بھاؤ جو ہکڑو عیب ڈھکیو اللہ چاہے نہ تو جی کہیں عیب ظاہر کیو کہڑا کہڑا گنہگار آیا اللہ عالم الغیب گیا تو گناہ کیا نہیں شاید پاؤں میں اڑو کوئی نہیں کہ ایڑا گناہ کیا ہوں ایڑا گنہگار اللہ گیا کیا گنہگار کفل جو نالو سونا ملک جو بادشاہ ہے گورنر ہو کفل کی عدالت ہوئی کفل کی بادشاہی ہوئی وڈو ظالم ہو ان ٹائم میں ان ملک جو دوسری ہوئی ان کا بچہ جی کہ روندا ہوا تو وہ چونی ماٹ کیا بچے کے نہ کیا کفل کے اسی چونی سی کفل کے سڑکیں سی تو بچہ نگڑا موسم ماٹ کر روندا کفل جو تو دبدبو ہکڑی عورت آئی کفل کاف سالی یہ ڈوکار جو ٹائم ان جو گھر والو وفات کرے صغیر معصوم یتیم بچہ ہوا کھادے لا کرے تو وستو نہ ہوئی کہ ہنا بادشاہ ہے مانا کو وستو دے آئی کفل کے دروازے کے کھڑکھڑائیں کھٹکائیں کفل مجھا بچہ معصوم اے یتیم اللہ کے نالے متھے کی اناج دے مجھے بچے کے کھارائیں کترو ٹائم تھی متھے کھادو نہ ملو کھادے کی وجہ سے یعنی معصوم بچے کی جان نکرے تھی اولاد کی تکلیف مائترے کی خبر ہے ماں نے پیکھے دے کی خبر نہ ہے کفل سے محید کہ مت احسان نہیں کہ انہیں جی عوض میں آؤں جو توڑا وستو گھراں وہ مکھ ڈیج منگا وہ ڈیج آخر کار مائتر مجبور ہوئے تو گھمے آڑو دل جو ڈاٹو ہوئے پر جی کریں اولاد بکھ کی وجہ سے مرند ہوئے جان نکلندی ہوئے اولاد چاہے ماں پیکھے جی اساں جی کند مٿا چھری پھیرے چھڈ بھلو تھی اساں لا لگا اساں آندرا نہ کریں تا بکھ کی وجہ سے مراں تا مائتر کرو کرے عورت وہ دکھ کی ستائل ہوئی کہ پلتے تو وستو چاہو مکھ ڈیجا سے کچھ منہ میں جا من چاہے عورت مکھ زنا کرن ڈیجا گال سائیں زمین پگیں ٹھانے کری عورت جی اے کفلا زندگی میں گزار رہی ہے کرے موٹا زنا نہیں چھو او پابندیاں اللہ جی نیک بانیاں اے کفل مو کنے گھنا نہیں کیو کفل کے روانی تھی وی جے کنے زنا کرنی تو توکے جاؤں دھرم دینار دیاں تک روزی دیاں اناج کپے اناج دیاں کھڑے پر وائے تو کر دے منہ سے زنا کرن مکھی رینی مجبور عورت ہے کو کر سکے دل میں خیال کہیں آسمان جرب اللہ کدے گھنا جو کم کہو نہیں پروردگار عالم اج غریبی ستائے اج مجھے دکھ مجھے ستائے اج تکلیف میں اویاں معاف کر جو کس لگے چاہے وائے دنیا تھی فلانے ڈی اچھو کہ زنا کرنے دنیا خیر مجھے تو اناج دے مجھے بچیں گے منہ میں جاؤں رجھاں ویندری بچیں گے کھارائیں وہ ٹائم اتاری کھاوئی تنے وری آوئی پاچھی روندی روندی اچے پئی اکھیں مجھے لڑ کے کریں پیا کفل دربار میں اٹھو ہے دربان کفل جاؤ بائیں دربار میں عورت روندی روندی اچے پئی پتھیں کفل روئیں کلاتی مجھے طرف کو تو کہ تکلیف تھی کہ نہ کفلا تو جی طرف مجھے کوئی تکلیف نہ تو کہڑی گال تو کہ روئے مجھے درفانو بائیں انہی کی طرف کو تو کہ تکلیف تھی چاہے نہ
تو کلار تھی موں تو ہاتھ نہ ڈنو چاہے کفل جن گناہ جو تو مجھے چیئے واحد پورو تھو اجاؤ اوئی تو اے کفل زندگی تھی وئی زنا کرے نہ ہی کرے اج مجھے جسم جو انگ انگ تڑپے تو جی اج جے کرے مو زنا کراयो کل قیامت والے ڈی اللہ عالم الغیب کے ساموں جڑے دیندا ترے اللہ پچھندو فلانے ڈی فلانی داستان نہیں لکھیا پیائیں دفتر تو جا فلانے ڈی زنا کئے اے کفلا جے کرے مجھے گال منی ہاں تو مجھے معاف کرے چھڈ اے کفلا مجھے اللہ جو درپ تھی تو اے کفلا مجھے اللہ جو خوف تھی اللہ کا مجھے کفلا معاف کر اے کفلا موٹا گناہ کیوں تھیندو جڑے وڌارے رونی تڑے کفل جی دل میں روم آيو تا اے عورت موں تو اترو ٹائم زنا کيو گناہ کيائیں مونکي ڪڏهن اهڙو نہ ٿيو جاؤں اللہ وٽ معافي گھران مونکي اللہ پڇندو تو بے ڪڏهن گناہ ڪيو نہ پوکلا ہوئے تھی چه کفل قیامت جو ڏينهن تمام خطرناک هوندو اللہ کي ڪهڙو جواب ڏيندس ته جي ڪڏهن اهڙي سچي تو وڃا جاؤں تو سان واعدو ڪيان تو آسمان جي رب سان واعدو ڪيان تو ون تو معاف کيو جو مون ڏنو هي اللہ کان ہاں ون مولا کے دعا گرجا آویں دعا گرن تو اللہ وٹا مان مونکي معاف کرے کفل اچي مسو کرے اے مسلو وٺائیں آسمان جي رب گيا اے پروردگار عالم او گنہگار آهيان آسمان جي رب رگو گنہگار ترو نہ اهڙو کوئی گناہ ناهي جيڪو مون کفل نہ ڪيو هي پروردگار عالم ڊگ گناہ کيا اللہ مون مظلوم جي حق دبايا ارحم الراحمين اللہ مون یتیم جا حق دبایا مظلوم جا حق دبایا مون گناہ کیا مون زنا کیوں مون دھاڑا آیا پروردگار عالم اج مونکے معاف کر آؤں سچی دل سے توجہ کراں تو کفل سجدے میں کرو مسلے متھے اے آسمان اگر رب جیسے تو معاف کنے کنے جیسے سجدے نو متھو متھے کنے کنے اے آسمان اگر رب تو چاہ تو جی رحمت ننڈی مجھا گھنا وڈا وے تمو کفل کے کنے معاف نہ کر جا اے کریم رب اللہ جے کنے تو رہی میں کریم ہوئے تو جی رحمت مجھے گھنا نو وڈی وے اے مجھا گھنا ننڈا وے آسمان جو رب اللہ تاؤں اج تو جی دھرو تے کرو ہیاں مکھے معاف کر اللہ زندگی جو تو کے چاہ تو تا اگے جو گناہ کیا وہ معاف کر آئندہ گناہ کنے کینے کہیں آسمان جو رب جی مکھے معاف کر کفل جی دعا گرندے گرندے تے سان کری ویو آسمان دے رب اللہ ان کفل جے دروازے گھر جے دروازے متھے ملائکے جے ذریعے لکھا چھنے قد غفر اللہ لکفل اے قوم جا ماڑو اللہ کفل جا سارا گناہ معاف کر چھڈے پاڑا گناہ کہڑا ہوندا شاید کفل جڑا پانجا گناہ نہ ہوندا عزیز بھائیو بڑے گناہ جو معافی گھری لاؤ آسمان جو رب تو چے پو ہے مجھا بانا چو اگر جھڑا گناہ میں آؤں معاف کیندوس ہن رمضان کے مہینے میں نماز پڑھو اے سچی دل سے روزہ رکھو اللہ کی راہ متے صدقو خیرات دیو مسکین ریا یتیم ریا وچارا پاں کٹم میں راسی پاڑے میں راسی پانچ سو کہ مسکین ہے یتیم ہے پانچ وقت بن جے تو جی پاؤنی کی ڈیوں انہی کی مدد کیوں رمضان کے مہینے میں کل اللہ رسول صلی اللہ علیہ وسلم فرمائے تو جو یتیم کے کھادو کھارائیں دو جو یتیم کے متھے متھے شفقت جو ہاتھ رکھندو اللہ کے رسول چاہے مجھے صحابہ ہی مجھے با آنگری کے سوتا بیڑیوں ہی تو ہاں اللہ کے رسول با بیڑیوں ہی تو جو یتیم کی کفایت کہندو اے یتیم کے متھے تے شفقت جو ہاتھ رکھندو وہ انسان منہ بیرو قیامت جی ہی ابل ہوندو بیرو جی با آنگری نہیں یہ منہ بیرو ابل ہوندو تو پچھا کہو یتیم ہوئے انہی کے دیو اللہ کے نالے متھے اللہ کرنا مسجد مدرسے میں دیو آٹ جگہ پجا جے اللہ کے نالے متھے دیو مجھے اللہ وٹ دعا ہے ارحم الراحمین اللہ پانے گناہ کے معاف کرے کریم رب اللہ پاک رمضان کے مہینے جو کل بھلائی نصیب فرمائے ارحم الراحمین اللہ جی کی بیمار ہیں تو جلد شفا عطا فرما پروردگار عالم جی کی مری ہیں تو قبریں کے نور سے بھرے اللہ کریم نے قبریں کے بیشت جو باغ بنائے آمین ثم آمین واخر دعوانا الحمدللہ نحمده ونستعینه ونستغفره
ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا ومن يهد الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله ونشهد أن محمدا عبده ورسوله فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة. اچھا لگا ہو تو ویڈیو کو لائک کریے گا اور چینل کو سبسکرائب کریے گا. تو انشاءاللہ پھر ملاقات ہوگی. دعا میں یاد رکھیے گا. السلام علیکم ورحمۃ اللہ.